बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ैरात बि सही आहे? उमेद त ख़ुशि हूंदव। जेके बि सऊदी अरब में, पाकिस्तान में जेके बि रहो था, अलाह साईं कंदो ख़ुशि हूंदव, शाद आबाद हूंदव। असांजूं दुआऊं तव्हां हर वक़्तु गॾु आहिनि। हीअं दोस्तो वीडियो ठाहे अपलोड कया, ॾाढी मोट मिली फेसबुक ते, टिकटॉक ते। सो अॼु वरी जेको आहे सो हिकिड़े ॿिए मौज़ू ते वीडियो आहे। सो वीडियो खे स्टार्ट कयूं था। जेको आहे सो हिते सऊदी अरब जो हिकिड़ो सचो वाक़ियो आहे, मां तव्हांखे ॿुधायां थो। जेको आहे सो हिकिड़ी मार्केट में जेको आहे सो जेके आम सामान जूं मार्केटूं हूंदियूं आहिनि हिते वॾियूं वॾियूं, उते जेको आहे सो हिकिड़ो माण्हू आयो। सो उते जेको आहे सो सिक्योरिटी गार्ड जेको हुयो दर ते बीठो हूंदो आहे। सो माण्हू जेको आहे सो सामान वामान वठी जेको आहे सो मार्केट में चकर हणी जेका शइ ज़रूरत हुयसि हुनखे, उहो ॿाहिरि निकितो। सिक्योरिटी गार्ड खे चई जेको आहे सो चईसि त हीअ तव्हांजी मार्केट जे पासे में जेको ख़ाली प्लाट पियो आहे, इहो मूंखे पुछा करे ॾियो त जेको आहे सो कंहिंजो आहे। जेकॾहिं तव्हांखे टाइम आहे त मूंखे पुछा करे ॾियो। सिक्योरिटी गार्ड खे चई जेको आहे सो हीअ प्लाट मूंखे वठिणो आहे, तव्हांजे पासे में आहे दुकान में, मूंखे वठिणो आहे। हाणे ख़बर न आहे कंहिंजो। हुन चयोसि त मूंखे बि इहा ख़बर कोन्हे को त प्लाट आहे कंहिंजो, पर जेको आहे सो मां तव्हांखे पुछा करे ऐं ॿुधाईंदुमि, मां कोशिशि कंदुमि। जेको आहे सो हुन चयोसि ठीकु आहे, मां तोखे जेको आहे सो 1 महीने जी मोहलत ॾियां थो, मूंखे पुछा करे ॿुधाए। जेको आहे सिक्योरिटी गार्ड आहे हुन चयो ठीकु आहे, महीने खनि में मां तव्हांखे जेको आहे सो जांच करे ॿुधायां थो। उहो पंहिंजी ड्यूटी करे वरी हलियो वेंदो। वरी इहो पुछा गछा कंदो। आख़िरकार हुनखे कुझु टाइम गुज़रियो। हुनखे जेको आहे सो उहो ताजर हुयो जेको हुनखे नंबर पंहिंजो ॾेई वियो, चईसि त हीअ मूंखे प्लाट जेको आहे सो कहिड़ी बि सूरत में वठिणो आहे, ऐं जेको आहे न मूंखे महीने जे अंदरि जीअं बि तोखे इंफॉर्मेशन मिले, पोइ सुभाणे मिले परीं मिले, हुन महीनो मां तोखे मोहलत ॾियां थो। महीने ताईं मूंखे इहा प्लाट जी इंफॉर्मेशन वठी मूंखे ॿुधाए। पोइ जेको आहे सो हुन पंहिंजी भरपूर कोशिशि कई। जीअं ड्यूटी हुनजी ख़तमु थी थिए त वरी वञे पियो। जेको आहे सो पुछा पियो करे पाड़े मां ओड़े मां। आख़िरकार महीनो पूरो थियो। जेको आहे सो माना महीने खां कुझु ॾींहं हुया त जेको आहे सो हुन ताजर खे जेको आहे सो फ़ोन कई, दादा जेको आहे सो मूंखे माण्हू मिली वियो आहे, तव्हां अचो हुन सां मिलो, जेको प्लाट जो मालिक आहे। जेको आहे सो ताजर ॾाढो ख़ुशि थियो, आयो। जेको आहे हुनखे चई दादा इहो माना मूंखे माना हुनखे पंहिंजो जेको आहे प्लाट वारो माण्हू जेको हुन सां प्लाट ताजर हुन सां कॉन्टेक्ट कयो, हुन सां मिलियो, हुन सां आख़िरकार डील थी। जेको आहे सो हुन 3 करोड़ में जेको आहे सो प्लाट वरितो हुन खां। ऐं हुनखे जेको आहे सो हुन गार्ड खे हुन चयो त भई जेकॾहिं तूं मूंखे हिन माण्हूअ जो नंबर मूंखे हथु करे ॾींदे त जेको आहे सो मां तोखे 50,000 रियाल इनाम ॾींदुमि। गार्ड जेको आहे सो हाणे 5,000 कमाइण वारो, त हुन चयो त हाणे 50,000 जेको आहे सो मिलंदा, त हुन इन करे महिनत करे हुनखे हथु कयो। आख़िरकार जेको आहे सो हुननि जी डील फाइनल थी वई। जेको आहे सो 3 करोड़ में हुन प्लाट हुन खां वरितो। लोकेशन भली थियो हुनखे, हुन सम्झो त मालिक त मूंखे 3 करोड़ में फ़ाइदो आहे। आख़िरकार हुनजी डील फाइनल थी वई। पोइ जेको आहे सो उहो आयो हुन सिक्योरिटी गार्ड ॾे, चयईंसि त जेको आहे सो मां जेको तोखे इनाम जो वाइदो कयो, तो मूंखे डील कराए ॾिनी। त पोइ जेको आहे हुनखे चेक भरे ॾिनई। जंहिं महिल जो हुनखे चेक ॾिनई त सिक्योरिटी गार्ड हुनखे पैसा ॾिसी ऐं हैरान थी वियो। सिक्योरिटी गार्ड चयो त इहे एतिरा पैसा मूंखे ॾींदो, तव्हां भुलिया त न आहियो? चयईसि न, मां भुलियो कोन आहियां। चयईसि त तव्हां मूंखे 50 लख रियाल था ॾियो। हुन चयोसि त हा, इहो तुंहिंजो इनाम आहे। मां चयो तोखे 50,000 रियाल हुयो, 50,000 रियाल हुयो, पर जेको आहे सो असुलु ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं मां कंहिं प्रॉपर्टी डीलर सां मिलां या स्टेट एजेंसी वारे ॾे वञा त हू लाज़मी पंहिंजो प्रॉफिट रखनि। 3.5 करोड़ में मूंखे वठी ॾियनि या 4 करोड़ में।
हीअ जेको आहे सो 5 करोड़नि जो प्लाट आहे, मूंखे 3 करोड़ में मिलियो आहे। सो मां सम्झां थो तुंहिंजो हक़ु आहे, तूं ग़रीब आहीं। इहे मां प्रॉपर्टी प्रॉपर्टी डीलर वारनि खे, एस्टेट एजेंसी वारनि खे पैसा ॾियां, इहे मां इन करे मां सोचियो त इहे मां तोखे पैसा थो ॾियां। तो 50 लख रियाल जो हुनखे मिलिया त उहो ॾाढो ख़ुशि थियो, हुनखे दुआऊं ॾिनई ऐं जेको आहे सो पंहिंजी ज़िंदगी जेको आहे सो हुनजी बदिलजी वई। 5000 कमाइण वारो हू हुन कॾहिं सोचियो बि न हो त मां 50,000 रियाल जेको आहे सो 5 लख रियाल जेको आहे सो मूंखे मिलंदा। सो हुन जेको आहे सो ॾाढी ख़ुशी जेको आहे सो यानी चवण जो मक़सदु इहो त इंसान खे अलाह साईं कंहिं बि हंधा कंहिं अहिड़े वक़्त में अलाह साईं सिर्फ़ु हुनजी सोच जेका आहे उहा सही हुजे ऐं पंहिंजी महिनत करे त कामयाबी हुनखे इंशाअल्लाह कंहिं न कंहिं वक़्तु मिलंदी। सिर्फ़ु पंहिंजी हुनजी सोच, हुनजी जिदोजहद, हिकिड़ी महिनत जेको आहे सो उहा हुजे, जेको हुन नसीब में लिखियलु आहे उहो हुनखे मिली रहंदो। अहिड़े हंधि मिलंदो जो उहो सोचे बि नथो सघे। सो चवण जो मक़सदु इहो त अलाह वॾो, अलाह मां उमेद न लाहिजे। जेके बि दोस्त अॼुकल्ह जी ज़िंदगी में जेको आहे सो इलाही माण्हुनि मां ॾिठा आहिनि त हू जेको आहे सो नाशुक्री कंदा ईंदा आहिनि त यार असांखे कुझु कोन्हे, असांजा हालात तंग आहिनि ऐं ॾुखियायूं आहिनि, त उहो सब्र कनि, इंशाअल्लाह कंहिं न कंहिं वक़्तु हुननि जो भाॻ बि खुलंदो। सिर्फ़ु इहो आहे जो पंहिंजी जेको आहे सो अलाह मां उमेद न लाहिनि ऐं मुसबित सोच, पॉज़िटिव सोच, पंहिंजी महिनत सां गॾु गॾु इंशाअल्लाह हू कामयाबु थी वेंदा। को टाइम ईंदो अलाह साईं हुननि खे पंहिंजे मक़सद में कामयाबु कंदो ऐं हू दुनिया आख़िरत में कामयाबु थी वेंदा इंशाअल्लाह। सो दोस्तो हीउ जेको आहे सो अॼु जो इहो टॉपिक हो, यानी ॿुधाइण जो मेन मक़सदु इहो हो त अलाह मां उमेद न लाहियो, इंशाअल्लाह तव्हांजा बेड़ा पार थी वेंदा। वॾी महिरबानी, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि कंदो, शादाबाद कंदो। वॾी महिरबानी, कुर्ब। वीडियो खे ॾिसिजो ऐं शेयर कजो दोस्तनि सां। वॾी महिरबानी। अॼु जे लाइ जेको आहे सो इहो ई काफ़ी आहे। वरी सुभाणे इंशाअल्लाह कंहिं नए टॉपिक सां मिलंदासीं। वॾी महिरबानी। अस्सलामु अलैकुम।